पाऊं बधो जे छोड़ाए वने त 10 रुपया मां इनाम दी दोसा पुठी ते पोयूं पाऊं पोते करे रसो छिके बधोस वरी नोड़ी बधी थोड़ो पानी लायोस मथां चवे तो नबी मां जड़ो आ तो जड़ो आ त नबी त ताला खोले तू रसो तो खोले कर ओ मुझा दोस्तों अजीजो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जी जो बाहर निकतो जुलेखा कढ लगी आई कुदरत मुझे खुदा जी जुलेखा पीछो कंदी आई पकड़ींदी आई पुठा कमीस खां वरतई कमीस फाटी पई माई अंदर छिके यूसुफ बाहर छिके डोड़ंदा दरवाजे ते आया डे दरवाजे ते यूसुफ जो मुड़स गई बीठो जुलेखा जो मुड़स गई बीठो आ यूसुफ अलैहिस्सलाम के जी चाहे बीबी जुलेखा जो मुड़स बीठो आ यूसुफ अलैहिस्सलाम के जी चाहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान पाक में फरमायो आ त औरतुन जो मकर तमाम वडो आ फेरी खाई हथन ते फिरी वही चवण लगी हेड़ो नमक हराम पालियो आ असां हिन खे बच्चो करे रखियो आहे तुंहिंजे नंग में हथ विधा अथई थदे ते फिरी वही यूसुफ अलैहिस्सलाम के जी यूसुफ दे खबर यूसुफ अलैहिस्सलाम चवे तो अहिड़ी ॻाल्हि कान्हे का मुंहिंजो गवाह आ शाहिदा केड़ो शाहिदा हल कमरे में जाते वठी वही आ उते जो वजन 6 महीने जो बार जुलेखा गोद में पालियो हो सौट जो पुत्र हो नंढड़ो हो छो तो पाण के औलाद कान हुयस छो तो जुलेखा जो जो अजीज मिस्र मुड़स हो सो ना मर्द हो अल्लाह पाक इन में भी हिकमत रखी आ वाई औरत जुलेखा केड़ी भी गुनाहगार ही केड़ी भी डोहाणी हुई केड़ी भी उन खां खता थी ही पर वरी भी फिरी गिरी नबी जे निकाह में अचणी हुई अल्लाह फरमायो त नबी जे निकाह में अचणी आ हिन खे जो हथ लगंदो ही कोन को अजीज मिस्र जी ज़ालत हुई पर अजीज मिस्र ना मर्द हो औलाद जे सिक में सौट जो पुत्र 6 महीने जो पिंगे में पालियो हई ओ अंदरे कमरे में पियो हो यूसुफ अलैहिस्सलाम चयो त अजीज मिस्र मुते कावड़ न कर मुझो शाहिदा केड़ो शाहिदा जे कमरे में वठी वया ते बारड़ो सुतो पिया शाहिदी दींदो यूसुफ अलैहिस्सलाम के बादशाह अजीज मिस्र चयो त छा तो चवी चरियो थियो आजा हाने मड़ई तो जो दिमाग खराब थी हथ विधा थी न मुझे घर में तो हाने मौत जे भवे विफली पियो बार किए ॻाल्हाईंदो चे हल त खबर पे किए न ॻाल्हाईंदो को जड़ो तड़ो कोन अल्लाह जो नबी आया कुरान आ कुरान अंदर आया शाहिद शाहिद मिन अहलिहा जुलेखा जे घर वारे शाहिदी ॾिनी नंढड़े ॿार छा पियो चवे इल्काल कमीसुहु कुद्द मिन कुबुलिन फसदकत वहुव मिनल कादिबीन ॿारड़ो 6 महीने जो ॻाल्हाए पियो ओ अज़ीज़े मिस्र वधीक मां कोन थो चवां खमीस ॾिस जे अॻियां फाटल आ त पोइ जुलेखा सच थी चवे यूसुफ ज़्यादती कई आ माई चंबा हया हूंदा अॻियां खमीस फाटी पई हूंदी पर व इन कान कमीसुहु कुद्द मिन दुबुर फकज़बत वहुव मिन अस्सादिकीन पर जे पोए पासे कमीस फाटल आ त पोइ यूसुफ सचो थी तो वारी जुलेखा कूड़ थी हणई पई बादशाह समझियो नंढड़े ॿार ॻाल्हायो पर मुजादा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के वरी बि पंहिंजे अना जो मसइलो बनाए जेल में हणी छॾी अल्लाह जे नबी के जेल में हई त मुंहिंजी ॻाल्हि मथे थे तोड़े ख़बर पस त बेड़ो ही आ वरी उन खां पोइ कई साल गुज़री आ उहो मरी थो वञे पियो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ॿियो हाकिम थो थिए उहो मरी थो वञे आख़िर यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़ुदा हुकूमत अता फरमाई आ हाणे उहा जुलेखा मुड़स जे मरण खां पोइ बेवा थी वई आ रनड़ थी वई आ मुड़स वियो तख़्त वियो बख़्त वियो जवानी वई हुस्न वियो अखियूं वयूं सूह वई बुढ़ड़ी थी आ यूसुफ अलैहिस्सलाम बादशाह थियो आ 40 घोड़ा अॻियां हूंदा हा 40 घोड़ा पोयां हूंदा हा जंहिंमहिल रस्ते सां ईंदो हो जुलेखा रन ज़ाल थी करे दग ते भूंगड़ी ठाहे वेठी आ नज़र कान थी पए रुगो घोड़नि जे टापुनि जो आवाज़ ॿुधंदी ही हिन जा लिंग ॾकी वेंदा हा अखियुनि मां ॻोड़ा वही पवंदा पाण पोड़ी थी पर मुहबत पोड़ी कान थी हिकिड़े ॾियारे अची लंघी आ हिकिड़े ॾियारे उते वेठी आ यूसुफ अलैहिस्सलाम जी फौज अची लंघी आ अल्लाह ताला जे तरफ़ खां वही आयो प्यारा यूसुफ जी मुंहिंजा मौला तोखे हुस्न ॾिनो अथमि जमाल ॾिनो अथमि नबूअत ॾिनी अथमि बादशाही ॾिनी अथमि हाओ मौला ग़रीबनि ते बि रहम कर तुंहिंजे दग ते पोड़ी वेचारी भूंगड़ी में वेठी आ मौला हाओ आहे अलाए केरु वेठी त आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अमुर थो फरमाए वेझो वञो असां वञी ॻाल्हि हा जीअं चवई तीअं कर मां अल्लाह जो अमुर थी
यूसुफ अलैहिस्सलाम हली थो वञे, वेझो आयो, पाण फरमाइनि था कुराड़ी मां यूसुफ नबी आहियां, मूंखे तुंहिंजे लाइ हुकुम मिलियो आहे त जूं तूं जीअं चवे तीअं मां कयां। माई चयो कि भला पहिरीं पहिरीं ॻाल्हि आहे त नबीअ जी दुआ क़बूल हूंदी आहे, पारी पारी मुंहिंजे लाइ दुआ घुर त रोई रोई अखियूं अंधियूं थी वयूं आहिनि, दुआ कर त अखियूं बि मिलनि, नूर बि मिले, जवानी बि मिले, त तोखे ॾिसी दिलि ठारियां। अल्लाह जे नबी दुआ घुरी आहे, दुआ घुरण खां बाद में यूसुफ अलैहिस्सलाम जी दुआ अल्लाह मक़बूल फरमाई आहे। ज़ुलेखा खे जवानी मिली आहे, जवानी मिलण खां बाद अखियूं मिलियूं आहिनि, जंहिं महिल जवानी अखियूं मोटी आयूं, हुस्न जमाल मोटी आयो, यूसुफ अलैहिस्सलाम सुञातो त ज़ुलेखा आहे चई हाणे अल्लाह जो अमर आहे, अल्लाह जे अमर सां तोखे मूंसां शादी करणी आहे। यूसुफ अलैहिस्सलाम फरमाए थो हा शादी करणी आहे, मूंखे बादशाही त मिली आहे, शादी बि कयां पर ख़ुदा खां वज़ीर को घुरां, ऐं मुंहिंजा मौला बादशाही ॾिनई, हाणे ज़ुलेखा सां बि शादीअ जो हुकुम कयो थी पर वज़ीर मुल्क हलाइण लाइ हुजे। अल्लाह ताला फरमायो मां हुकुम थो कयां, सुबुह जो सवेर निकिरी वञ, ॻोठ खां ॿाहिरां वञी बीह, मिस्र जे फलाणे दरवाज़े खां पहिरियां पहिरियां माण्हू 7 दरवाज़ा मिस्र खे हा, फलाणे दर खां जेको पहिरियां पहिरियां सुबुह जे टाइम ते ॻोठ में दाख़िल थिए उहो तुंहिंजो वज़ीर आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम वज़ीर वठण जे लाइ अल्लाह जे अमर सां उन दरवाज़े जे इंतज़ार में बीठो आहे। अञा जो निहारे सुबुह जो टाइम आहे, हिकिड़ो गॾह ते काठियुनि जी भरड़ी खयूं थो अचे, गोॾड़ी ॿधी पई आहे, पुठा उघाड़ा, पेर उघाड़ा, मथड़ो उघाड़ो, वारनि छतरनि में मिटड़ी पई आहे, पेर तमामु सादड़ा, अदा मोजा अदा, सॼे जिस्म जे मथां मिटीअ जा मणान, कुहाड़ी कुले ते आहे, गॾह खे कायूं अचे पियो। दिलि में सोची वाह मौला तुंहिंजी बादशाही, मूं जहिड़ो सुहिणो वरी वज़ीर मूंखे इहो ॾिनो थी। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमात हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान, एहसान जो बदलो एहसान हूंदो आहे। ओ यूसुफ अलैहिस्सलाम तो फिक्र कोन कयो आहे, फिक्र करे त सुञाणे वञे, गौर करे त सुञाणे वञे, पर तो गौर कोन कयो आहे, पर मां रब सुञाणा थो, इहो शख़्स उहो थी जंहिं पींघे में तुंहिंजे लाइ शाहिदी ॾिनी हुई, जे तुंहिंजे लाइ सदाकत जी शाहिदी ॾिनी हुई। हाणे मिसकीनी हाल आहे, मां रब चवां थो त तुंहिंजो वज़ीर बनाए छॾियां। ओ मुंहिंजा सुहिणा, हे मुला रुगो तोखे मिचा विचाई उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं ॿुधाए साबित कंदा त नबीअ खे का ख़बर कान्हे का, छो त हिनखे मिड़ी हरू भरू ज़िद पूरो करिणो आहे। हालांकि ख़ुदा जे क़ुरान ॿुधाए छॾियो आहे त अल्लाह ताला पंहिंजे नबीअनि खे इल्मु ॾींदो आहे। चओ इल्मु केरु ॾींदो आहे? अल्लाह ताला ॾींदो आहे। हाणे जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम हाणे वरी बादशाही कई आहे त बादशाही करण वारे टाइम ते यूसुफ अलैहिस्सलाम जे मुल्क में अची ॾुकार पियो। अल्लाह जे नबी अॻुवाट 70 सालनि जो राशन गॾु करे छॾियो आहे। मुल्का मुल्क ॾुकार आहे, मिस्र खां ॾुकार वधी वञी किनान ताईं पहुतो आहे। किनान वारनि खे ख़बर पई आहे त मिस्र में बादशाह आहे जेको माण्हुनि खे सीधो पैसनि सां बि ॾींदो आहे, ग़रीबनि खे बि ॾींदो आहे। हज़रत याकूब अलैहिस्सलाम जा पुट यूसुफ जा भाउर पंहिंजे पोढ़े बाबे खे चवनि था अब्बा जीव बचड़ा, हिकिड़ो बादशाह ॿुधूं था या ख़बर कान्हे त को साॻो यूसुफ आहे, बादशाह वा अलाए केरु आहे, सखी आहे अनु ॾींदो आहे, असांखे मोकल ॾे असां अनु खणी अचूं। याकूब अलैहिस्सलाम पैसा ॾोकड़ ॾेई पुटनि खे उठनि जो काफ़िलो रवानो कयो आहे। जंहिं महिल मिस्र में पहुता यूसुफ अलैहिस्सलाम मारीअ ते वेठो आहे, परे खां यूसुफ अलैहिस्सलाम जी नज़र पइजी वई। छा आहे बाबा? हले पई अख़लाक जे ख़िलाफ़ आहे, अदब जे बि ख़िलाफ़ आहे। हिकिड़ो ॼट माण्हू जंहिंखे वज़ू जी बि ख़बर कान्हे, तहारत जी बि ख़बर कान्हे, गर्मी में सर्दी में कीअं तहारत कबी आहे उहा बि ख़बर कान्हे, हो वरी पर में ख़ुशि त मां मुफ़्तीअ खे सवाल थो कयां। ईअं सुवाल न कबान जीअं तव्हां था कयो, मसइलो आहे त तव्हां अदब सां वेही जिथे वेहूं उते पुछो। तकरीर हलंदे कहिड़ी ॻाल्हि पियो कयां, तव्हां चिठी था लिखो, माना तव्हां मूंखां वधीक अलामा थी आहियो। न वापसि कोन थो ॾियां, हाणे जवाबु ॾियां थो, ठप ठारियां थो, पर मतिलबु आहे त इहो अख़लाक जे ख़िलाफ़ आईंदा सुधरो। काॾे वेंदो? हाणे मां तव्हांजे घर आयो आहियां तॾहिं आया आहियो, शाहपुर अची पुछो। पढ़ाए बोड़ ते मानी टोपी निराड़ ते, इहो को तरीक़ो आहे? मां ॻाल्हि पूरी कयां पोइ तूं भली पुछ। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि।
नथी समझ में अचे इमरान खे ॻाल्हि पूरी कयो न समझ में अचे भली पुछतो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जा भाउर जीअं जो मिस्र में दाख़िल थिया हुननि कोन सुञातो याकूब अलैहिस्सलाम जे पुटनि खे ख़बर कान पई त इहो बादशाह को असां वारो भाउ आहे पर यूसुफ अलैहिस्सलाम सुञाणे वरितो त इहे मुंहिंजा भाउर आहिनि दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी ज़ात पंहिंजे वज़ीरनि खे फरमायो हे काफ़िलो आयो आहे इन काफ़िले वारनि खे अंदरि इज़त सां वेहारियो इन्हनि खे तव्हां रहायो मानी खारायो उन खां बाद में मूंसां मिलायो मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम इज़त आबरू सां उन खे रहाए माल ॾिनो आहे अन्न ॾिनो आहे हुन खां हवाल पुछा हल हुन सॼो हवाल ॿुधायो आहे पर अञा कोन था सुञाणनि पोइ चई ॾियो ख़बर भाइर घणा आयो चवनि पिया असांजो हिकिड़ो भाउ गुम थी वियो हो जंहिंजो नालो यूसुफ आहे ॿियो असांजो भाउ पोइ हिते छॾे आया आहियूं जंहिंजो नालो बिन्यामीन आहे बाक़ी असां सभु गॾिजी आया आहियूं यूसुफ अलैहिस्सलाम फरमाए थो हिन भेरे तव्हां सभु अन्न खणी वञो पर वापसि ॿीहर बि अचिजो उन भाउ खे बि वठी अचो जेको छॾे आया हो मां तव्हांखे ॿीहर ते अन्न भरे ॾींदुसि अञा कोन था सुञाणनि वरी काफ़िला खणी विया बाबे खां मोकिलाए वरी हलिया बाबा हाणे बिन्यामीन बि ॾे हाणे बिन्यामीन हो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो सॻो माए तो भाउ ॿिया जेके हा से पीए ता भाइर हा हे सॻो माए तो भाउ हो यूसुफ अलैहिस्सलाम जे माए ते भाउ बिन्यामीन खे जॾहिं मोकिलाइण इहो याकूब खां लॻा त मतलब याकूब अलैहिस्सलाम फरमायो त मुंहिंजो यूसुफ बि मोकिलाए ठगी करे विया हुयो चयो हुयो त असां खेॾाए मोटी ईंदासीं वरी हुनखे हथ सां गुम करे शाम जो चयो त बगड़ खाई वियो आहे हाणे तव्हां ते कीअं मां एतबार कयां हे कोन ॾींदोसांव कसम खयूं साखूं खयूं बाबा असांखे एतबार कर अॻे ग़लती थी आहे हाणे कान थींदी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो भाउ बिन्यामीन रवानो करे ॿीहर काफ़िलो हुते पहुतो आहे ॿाहिरि जी जंहिंमहिल मानी लॻी आहे त दस्तरखान ते आमो साम्हूं ॿ थींदा वेहंदा विया जंहिंमहिल सभई गॾिजी वेठा सॻा भाउर पंहिंजे आमो साम्हूं वेठा बिन्यामीन निगो भाउ हो मुंहिंजा दोस्त वो वधी पियो आहे 10 ॼणा हो 11 हो 10 ॼणा त 5 जो जमायत थी वई 11 वधी पियो मुंहिंजा दोस्तो जंहिंमहिल वधी पियो आहे त मतलब बिन्यामीन खे अखियुनि मां ॻोढ़ा अची विया पुछेसि थो यूसुफ अलैहिस्सलाम ओ नौजवान छो थो रोई चवे थो साईं रोवां इन जे करे थो पियो त हिननि जा सॻा भाउर भाइरनि सां वेठा आहिनि मुंहिंजो सॻो भाउ यूसुफ हुजे हा त अॼु मां सां वेही मानी खाए हा मूंखे पंहिंजे भाउ जे फिराक जुदाईअ मारे विधो आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम अञा ॻाल्हि लिकाए चवे थो ॻणती न कर मुंहिंजो बि इत्तिफ़ाक़ सां अबे अम्मा नालो यूसुफ रखियो आहे मूंखे भाउ सम्झी मूंसां मानी खा जब मानी खाइण शुरू कयूं यूसुफ अलैहिस्सलाम मानी ॾे हथ वधाया त भाउ जा हथ सुञातई दा करण ते हो त तूं यूसुफ आ यूसुफ अलैहिस्सलाम आस्ते खबरदार कर राज़ न खोल अना यूसुफ मां यूसुफ आहियां मानी खाइण खां बाद में हाणे चई ॿुध ॻाल्हि कज़ालिक क़िदना यूसुफ क़ुरान थो चवे असां अटकल सेखारी यूसुफ खे तरीक़ो सेखारियोसीं अलाह थो चवे मां सेखारियो छा सेखारी रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो ओ प्यारा यूसुफ मां हुकुम थो कयां हीअं कर अन्न सभिनि खे माण करे ॾे सभु का जूं ॿोरियूं उठनि ते विझो जेके बिन्यामीन जूं ॿोरियूं आहिनि उन में जेको तुंहिंजो प्यालो आहे उहो अंदरि सिबाए छॾ ख़बर न पवे पोइ वरी पाण तूं ऐलान पुछो कराइजां बाबा प्यालो चोरी थी वियो आहे पोइ तलाशी वठजां कानून इहो हूंदो आहे याकूब जे शरीयत जो जंहिं वटि चोरी लभंदी आहे सो उहो उन वटि कमाईंदो आहे पोइ हिन अटकल सां बिन्यामीन खे रहाजां पाण ई तो भांडो फाड़ियां ईअं थियो जंहिं महिल यूसुफ अलैहिस्सलाम हुनखे रहायो ऐं उन खां बाद ॻाल्हि ज़ाहिर थी पई सुञातऊं त यूसुफ अलैहिस्सलाम आहे हाणे इन विच में वरी मोटी बि विया हल वरी पीउ खे ॿुधा अथनि बाबा तुंहिंजे पुट चोरी कई उते पकड़जी पियो असां छा कयूं बादशाह रहाए विधो आहे तुंहिंजो वॾो पुटु यहूदा उते रहिजी पियो आहे असां तोॾे मोटी वरी तोखे ॿुधाइण आया आहियूं याकूब अलैहिस्सलाम जेके लफ़्ज़ चया आहिनि ॾाढा सुठा लफ़्ज़ चया आहिनि अल्लाह जे नबी जमो जो सीगो आंदो आहे त हिकिड़ो मुंहिंजो बिन्यामीन उते रहियो आहे ॿियो मुंहिंजो उते पुटु यहूदा रहियो आहे ऐं अल्लाह जो नबी तस्नीअ जो लफ़्ज़ नथो फरमाए जमो जो लफ़्ज़ फरमाए थो छा थो चवे त घबरायो न अहिड़ो वक़्तु ईंदो जो अलाह कंदो मुंहिंजा इहे टई पुट मूंखे मिलंदा टियों कहिड़ो चओ या यूसुफ अलैहिस्सलाम तूं थो मिलां चई त ख़बर कान्हे ही अलाए जहिड़ो अलाए मरी हो त चए पियो त जहिड़ो आहे मूंखे ख़ुदा मिलाईंदो पर अलाह जे अमर सां चुप करे वेठो आहियां नतीजो इहो निकितो
मुंहिंजा दोस्तो अदीज़ो जो मतलब टियों दफ़ो मोटी चौथों दफ़ो वापसि पिया वञनि त मतलब यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो त हाणे बाबा खे वञी ख़ुशख़बरी ॿुधायो त मूंखे बि अल्लाह जो अमर आहे। हालांकि बादशाह हो, हुकूमत वारे खे रुकावट कान ही, छो वेठो रहियो 18 साल पीउ खे छो पे सिकाई, पर उनखे बि अल्लाह जो अमर आहे त रहो अञा अमर त बादशाह खे कहिड़ी तरह वञी बाबे खे मुंहुं ॾेखारे हा, ख़बर अथसि बाबो बि वेठो आहे पर न पियो वञे, अल्लाह जो अमर थिए। नबी अमर जो ताबियो हूंदो आहे। हज़रत याकूब अलैहिस्सलाम ॾे पंहिंजो चोलो मोकिलियईं। छा मोकिलियईं? खणी वञो बाबे खे वञी ॾियो, बाबे खे वञी ॾियो। छा कयां? मूंखे ख़बर पई आहे त बाबे जे अखियुनि जी रोशनी ख़तम थी वई आहे। हे मुंहिंजो चोलो बाबे खे ॾियो, पुठियां मां अचां थो ऐं मुंहिंजे चोले जो कमाल पाण ई बाबे खे ख़बर पइजी वेंदी। अल्लाह जे नबीअ जे जिस्म खे कपिड़ो लॻंदो आहे, कपिड़ो बरकत वारो थींदो आहे। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो, अल्लाह पाक जो क़ुरान फरमाए थो जंहिंमहिल यूसुफ अलैहिस्सलाम जो चोलो खणी मिस्र मां ॿाहिरि काफ़िले वारा निकिरी 250 मील ते रवाना थिया आहिनि, यानी किनान पिया वञनि, मिस्र खां किनान पिया वञनि, चोलो काफ़िले में खणी हलिया आहिनि। मुंहिंजा दोस्तो 250 मील जे मुफ़ासिले ते याकूब अलैहिस्सलाम दाह कई आहे। छा थो चवे? इन्नी लअजिदु रीह यूसुफ लौला अन तुफन्निदून। काथे 250 मील मिस्र आहे, काथे किनान आहे, काथे चोलो ऐं काफ़िलो आहे, काथे यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे न्याणियुनि पुटनि पोटड़नि सां वेठड़ो आहे। अल्लाह जो नबी कुराड़ो थियो आहे, काफ़िलो मिस्र मां निकितो आहे। अल्लाह जो नबी फरमाए थो इन्नी लअजिदु रीह यूसुफ, अॼु त मूंखे सोणे यूसुफ अलैहिस्सलाम जे पघर जी ख़ुशबू थी अचे पई। सलाह सलात बुलंद आवाज़। वरी ॿियो दफ़ो सलात बुलंद आवाज़। अञा टियों दफ़ो सलात। चवण लॻसि न्याणियूं, नुहरूं, पोटड़ा, घर जा भाती, बाबा इन्नक लफ़ी दलालिकल क़दीम, तूं त अञा इन पुराणी मोहबत में फाथो पियो आहे। यूसुफ अलाए काॾे वियो? साल थी विया, 40 साल अञा पियो चवी यूसुफ यूसुफ यूसुफ। अल्लाह जो नबी फरमातो इन्नी आलम मा ला तअलमून, जेका मूंखे ख़बर आहे सा तव्हांखे ख़बर कान्हे का। अल्लाह जे नबीअ जो इल्मु घणो हूंदो आहे, तव्हांखे कहिड़ी ख़बर? फलम्मान जाअल बशीरो अलकाहु अला वजही फरतद बसीरा। आख़िर टाइम ते काफ़िलो पहुची वियो, 15 ॾींहं या 10 ॾियारे या 8 ॾियारे या महीने, जीअं जो काफ़िलो पहुतो आहे अल्लाह ताला फरमाए थो जीअं जो काफ़िलो आयो अलकाहु अला वजही, ओ चोलो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो पीउ जे हवाले कयो वियो आहे। अलकाहु अला वजही, मुंहं ते रखंदो वियो, फरतद बसीरा, देर कान थी आहे, सालन वारी नज़र वियल वरी वापसि मोटी आई आहे। उहा नज़र मोटी आई ऐं होॾो काफ़िलो यूसुफ अलैहिस्सलाम जो रवानो थियो आहे। हाणे बाबे जी अखि खिले, नज़र थिएसि त मूंखे ॾिसे। हाणे काफ़िलो अॻ में आयो ॿाहिरनि वारो काफ़िलो, पुठियां बादशाही काफ़िलो आयो आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन बादशाही तुम तराक सां पहुतो आहे। याकूब अलैहिस्सलाम पंहिंजा पुट वठी, पंहिंजा भाइर भाइटिया वठी, अज़ीज़ करीब ख़ानदान वठी इस्तक़बाल ते ॿाहिरि आयो आहे। यूसुफ अलैहिस्सलाम खे अंदरि वठी आयो आहे। हाणे अची तख़्त ते वेहारियो आहे। तख़्त ते वेहारे ओ उहा ॻाल्हि जेका चई इन्नी रअयतु अहद अशर कौकबम वशम्स वल क़मर रअयतुहुम ली साजिदीन। बाबा 11 सितारा मां ॾिठा, उन खां बाद में मां सिज ॾिठो आहे, उन खां बाद में मां चंड ॾिठो आहे, मूंखे सजदा पिया कनि। अल्लाह जे नबी चयो मां तोखे अॻे ई ॿुधायो आहे कज़ालिक यजतबीक रब्बुक, अॼु 40 साल खां पोइ ताबीर थियो आहे, तूं तख़्त ते वेहो त 11 तुंहिंजा भाउर, हिकिड़ी तुंहिंजी माउ, हिकिड़ो
तुंहिंजो पीउ तोखे सजदो ताज़ीम जो कनि। ओ सितारनि जो सजदो माना भाइरनि जो, सिज चंड जो सजदो माना अबे अम्मा जो। इहो ताज़ीम जो सजदो आहे। जीअं तोखे ख़बर पइजी वञे त मां अलाह जे नबी जेका 40 साल अॻु में ॻाल्हि कई सां मुंहिंजी ॻाल्हि सची आहे। चओ अलाह सचो, अलाह जो क़ुरान सचो, अलाह जो नबी सचो, मुला कूड़ो जेको नबी जे लाइ चवे नऊज़ बिल्लाह त नबी खे का ख़बर कान आई, याकूब अलैहिस्सलाम खे का ख़बर कान्हे, उहो बेवकूफ़। क़ुरान पढ़, सभु कुझु क़ुरान में लिखियो पियो आहे, हर शइ क़ुरान पाक में आहे। ईअं कुए वारी हरीड़ लही पासारी न थी। तोखे कहिड़ी ख़बर आयतुनि जी, तोखे कहिड़ी ख़बर शान नुज़ूल जी, तोखे कहिड़ी ख़बर नासख़ जी, तोखे कहिड़ी ख़बर मनसूख़ जी, तोखे त का ख़बर कान्हे का। ईअं बसि हिकिड़ी हरीड़ खणी निकितो आहे, जन 30 साल मदरसनि में पढ़ियो आहे, उन सां जाहिल छा ॻाल्हाईंदो। ईअं बसि लही मां लठ भली सभु को बि ईअं त गुमराही फैली आहे। सभु को पंहिंजे में जिथो आयो तथां नबियनि जूं ॻाल्हियूं पियो करे। अड़े करी पंहिंजे मौलवीअ लाइ चयो थियो त असांजे मौलवीअ जो इल्मु कचो आहे, असांजो फलाणो मौलवी कमज़ोर आहे, असांजे मौलवीअ खे नहव नथी अचे, असांजे मौलवीअ खे सर्फ़ नथी अचे, असांजे मौलवीअ जो मंतिक़ कचो आहे, असांजे मौलवीअ जो इल्मु उसूल जो कचो आहे। पंहिंजे मौलवियुनि खे त पढ़ाए 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 आसमान ते पहुचा थी। लॼ कान थी अचे जो नबी लाइ थो चवे त नबी खे ख़बर कान्हे। कान्हे नबी मथे या रसूल ऐं मौलवी मथे केरु मथे आहे ॿुधायो बा। पंहिंजे मौलवियुनि खे अलाए किथे थो पहुचाए त मौलवी असांजा अलामा आहिनि ऐं अल्लाह जे नबियनि में ऐब थो करे त नबियनि खे का ख़बर कान्हे का। सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदो मां तोखे ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लम। ॿियो त सलात साईं ते बुलंद आवाज़। अब कुरान में साबित थियो त याकूब अलैहिस्सलाम खे ख़बर हुई न। ख़ामोश रुगो अल्लाह जे मर्ज़ी जे तहत हो। कंहिंजी मर्ज़ी हुई? अल्लाह जी मर्ज़ी आहे, नबी ख़ामोश आहे। अल्लाह जी मर्ज़ी थींदी त नबी ॻाल्हाईंदो, अल्लाह जी मर्ज़ी न थींदी नबी कोन ॻाल्हाईंदो। अल्लाह ताला जे हुक्म जो पाबंद आहे। ख़ुदा चवंदुसि ॿुधाए त ॿुधाईंदो, ख़ुदा चवंदुसि न ॿुधा त न ॿुधाईंदो। नबी करीम अलैहिस्सलाम खे बि काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके अल्लाह चयूं आहिनि त ॿुधाए, उहे नबी साईं ॿुधायूं आहिनि। वरी काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके अल्लाह चयो अथसि न ॿुधाए, नबी नथो ॿुधाए। पर इन जो मतिलबु ईअं कोन्हे को त नबी खे इल्मु कोन्हे, न, नबी खे इल्मु आहे पर अल्लाह चवेसि थो त न ॿुधाए त नथो ॿुधाए। पोइ अल्लाह जो चवणु करे या तुंहिंजो ॾाढे ॻाल्हाए कंहिंजो चवणु करे। अल्लाह तो चवेसि न ॿुधाए, नथो ॿुधाए, तूं थो चई त ख़बर कान्हे। पंहिंजे ईमान खे बचाए, पंहिंजे अक़ीदे खे बचाए। ये मुला क़बर में कमु कोन ॾींदई, क़बर में रसूलुल्लाह कमु ॾींदुई। ये मुला त अहिड़ा बेवफ़ा थी जो हाणे साईं चवनि था त मरे त निभागे जे जनाज़े खां पोइ दुआ ई न घुरोसि। अहिड़ा बेवफ़ा थी जो दुनिया में ई तोसां साथ छॾियूं था वञनि, दुआ ई तुंहिंजे लाइ कोन था घुरणी पिया। अॼु रसूलुल्लाह त फरमायो आहे अबो छॾे वेंदी, पुट छॾे वेंदई, क़बर में लताड़े मण मिटीअ जा वारे सभु मोटंदई, को साथी कोन ईंदी, सभु खां अवल क़बर में मां मुहम्मद ईंदोसां। मलाक चंदई मर रबुक, रब कहिड़ो थी, वमन नबियुक, नबी कहिड़ो थी, वमा दीनुक, दीन कहिड़ो थी, मां कुंत तक़ूलु फी हक़ हाज़र रजुल। अखियूं त मथे खण, ही जेको सोहणी सूरत वारो जवान बीठो आहे इन जे लाइ छा चवंदो हुए। पोइ ख़बर पवंदई, अखियूं पोइ खुलंदी। वफ़ादारी कर उन मुंहिंजे महबूब सां, वफ़ादारी कर सरकार सां, निस्बत लाइ नबी सां। इहे मुला साथ न ॾींदई, चवंदे चिल क़िदमी बि न कयोसि। मरी वञे मरा मरदूद न फातिहा न दरूद, ख़त्मो बि न ॼारियोसि, इहे असांजे मदरसे में ॾेई वञो। अहिड़ा बेवफ़ा रुगो खाइण लाइ असांखे ॾियो, ग़रीबनि खे न ॾियो। इन्हनि बेवफ़ाउनि जे कॾहिं लॻी बेअदब न थिजां। ख़ुदा जो कसम आहे, मूंखे रब करीम जे घर जी थो ॻाल्हि कयां। अल्लाह पाक जे क़ुरान शरीफ़ जे तुंहिंजे ख़िदमत में मां वायतूं पढ़ी ॿुधायां थो त अल्लाह ताला जल जलालु मन वालू पंहिंजनि नबियनि खे ॿिनि क़िस्मनि जा इल्म अता फरमाया आहिनि। हिकिड़ा उहे इल्म हूंदा आहिनि जंहिंजे आम तबलीग करण जो हुकुम हूंदो आहे, ऐं ॿिया उहे इल्म हूंदा आहिनि जेके नबी ताईं महदूद हूंदा, नबी खां सवाइ ॿियो ॼाणंदो ई कोन्हे को। हाणे मां तव्हांखे मिसाल ॾियां, तव्हांजो पंहिंजो अक़ीदो क़बूल करे वेंदो, यकीनन तव्हां मूंसां साथ ॾींदो। सलात बुलंद आवाज़ पढ़ंदा हलियो। हाणे मां आयतूं थो पढ़ां, तव्हां खां पुछां थो क़ुरान आया मां हथरादूं ठाहियूं आहिनि। ॿुधो,
अल्लाह ताला कुरान पाक में इरशाद फरमायो आहे यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। अब कुरान वल कुरानिल हकीम जी माना भी आहे, इन्नका लमिनल मुरसलीन जी माना भी आहे, अला सिरातिम मुस्तकीम जी माना भी आहे। पर मुजादा पूरे पाकिस्तान जे मौलविन खां, नौशहर जे मौलविन खां, ठेड़ीअ जे मौलविन खां, सभिनी मौलविन खां पुछो त यासीन जी माना ॿुधायो, कहीं खे ख़बर कान्हे आहे न। अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीहि हुदल लिल मुत्तकीन। ज़ालिकल किताब जी माना आहे, ला रैब फीहि जी माना आहे, हुदल लिल मुत्तकीन जी माना आहे। पर मुल्ला खे चयो अलिफ लाम मीम जी माना छा आहे? आहे ख़बर? अल्लाह ताला फरमाइंदो हामीम आईन सीन क़ाफ। अल्लाह ताला जो कुरान आहे, पूरे पाकिस्तान जा मौलवी गॾु कयो। हामीम जी माना कान्हे, आईन सीन जी माना कान्हे, काफ जी माना हुनखे ॾाव कान थी अचे। अल्लाह ताला फरमाए थो नून वल कलम वमा यस्तुरून। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए वल कलम जी माना आहे, वमा यस्तुरून जी माना आहे। मौलवी खे चयो नून जी माना छा आहे? ख़ुदा जो कसम आहे मौलवी कोन ॿुधाए सघंदो, मां बि कोन ॿुधाए सघंदो, को कोन ॿुधाए सघंदो। अलिफ लाम रा तिल्क आयातुल किताबिल मुबीन। मुंहिंजा दोस्त तिल्क आयातुल किताबिल मुबीन जी माना आहे, पर अलिफ लाम रा जी मौलवीअ खे माना कान थी अचे, मूंखे कान थी अचे, कहीं खे कान थी अचे। पर मां तव्हां खां पुछां थो, मसूर जे वाह जा मुसलमानो, सच ॿुधायो इहो क़ुरान मुहम्मद करीम ते लथो आहे, इन्हनि जी माना मुहम्मद खे ईंदी ही या कान ईंदी हुई? वरी चओ ईंदी ही या न ईंदी ही? जेको मुला चवे न त रसूलुल्लाह खे अलिफ लाम रा हा मीम स्वाद नून माना कान ईंदी ही, उन जी ज़ाल खे तलाक अची वेंदी, माई वांदी। लिखी वठो मूंखां, जेको मुला चवे न त अलिफ लाम मीम जी नबी खे माना नथी अचे, हा मीम जी नबी खे माना नथी अचे, नून जी नबी खे माना नथी अचे, काफ जी माना नबी खे नथी अचे, यासीन जी माना नबी खे नथी अचे। जेको बि चवे मूंखां फतवा लिखाए वठो, पाकिस्तान में घुमायो, उन जी ज़ाल हराम, माईअ खे तलाक। छो त काफ़र थी वेंदो। अबा छो छाजे करे? त चओ छो छा थी वेंदो? जो त अल्लाह नाज़ुल नबी ते क़ुरान कयो ऐं अहिड़ो क़ुरान नाज़ुल कई जंहिंजी माना ई नथी अचेसि। तंहिंजी करे असांखे नथी अचे, पर नबीअ खे, चओ नबीअ खे। पोइ मालूम थियो त हिकिड़ो अहिड़ो इल्मु आहे जेको नबी ॿुधाईंदो आहे, हिकिड़ो अहिड़ो इल्मु हूंदो आहे जो नबी ॼाणे त नबीअ जो अल्लाह ॼाणंदो आहे। पोइ मुंहिंजा दोस्त ईअं न चइबो त नबी खे ख़बर कान्हे का, न, उन में हिकमत हूंदी आहे, उन में राज़ हूंदो आहे, अल्लाह जो नबी ॼाणंदो आहे। जे यूसुफ अलैहिस्सलाम जो मुजादा जिस्म किनान जे खूह में आहे ऐं याकूब अलैहिस्सलाम नथो ॿुधाए त इन में राज़ हो, अल्लाह जी मना हुई। नबी करीम जी ज़ात बाबरकात जेकॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो कोन मुक़ररु करे ॿुधायो आहे त क़यामत कहिड़े ॾिहाड़े ईंदी, इन में राज़ आहे, अल्लाह मनो कई आहे, अल्लाह ॼाणे त अल्लाह जो नबी ॼाणे। पर मुस्लमान जो अक़ीदो आहे त नबी खे ग़ैब जो इल्मु आहे। अल्लाह ताला नबी खे इल्मु ॾिनो आहे, नबी खे अल्लाह ताला इल्मु नथो ॿुधाए त उनमें हिकमत आहे, राज़ आहे, उहो तुंहिंजे करे ते कोन वेठो आहे, अल्लाह जो नबी आहे। अल्लाह चएसि त ॿुधाए त ॿुधाईंदो, अल्लाह चएसि त न ॿुधाए त कोन ॿुधाईंदो। छो तोखे ॿुधाए? तुंहिंजे चवण ते हले या अल्लाह जे चवण ते हले? सलात मुंहिंजे साईं ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हड़ेवा हमरा उथी वियो जोश में, जैसे तव्हां चओ था त नबी खे इल्मु आहे, पर क़ुरान शरीफ़ थो चवे कुल्ला अक़ूलु लकुम इंदी ख़ज़ाइनुल्लाह वला आलमुल ग़ैब वला अक़ूलु लकुम इन्नी मलकुन। इन्ही जो जवाब ॾींदा। मां थो पुछांसि त हली या मूंखे इन्नी अक़ूल जो सीगो त ॿुधाए त तोखे 10 रुपया इनाम ॾियां। मां त पहिरीं चयो त कुए वारी हरीड़। हेॾे तवजो कयो, हिकिड़े अखर में जवाब। असांजो हिन आयत ते ईमान आहे, चओ असांजो हिन आयत ते, वरी बि चओ आयत ते।
मां जेकॾहिं चवां तव्हांखे अदा मां थोरो थो चवां त को मां ज़मींदार आहियां, मां को तव्हांखे चवां त कोन थो मां ज़मींदार आहियां, सम्झो मुंहिंजी ॻाल्हि, मां चवां त कोन थो को मां ज़मींदार आहियां, तव्हांजी मतिलबु तव्हांखे ज़मीन आहे कान छा? ठाहे वेठो हुजे अलाह से इंशाअल्लाह तो असांखे हिदायत नसीब करे। अक़ीदो त तुंहिंजो ईअं हुजे मैं हूं सुन्नी मतलब छा त मूंखे ज़मीन ॿारो ई कान्हे, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे फज़ल करम सां 300 एकड़ ज़मीन आहे। हाणे मूंखे ॿुधाए जेकॾहिं मां चवां त बाबा मां चवां त कोन थो मूंखे बनी कान्हे, मां चवां त कोन थो ज़मींदार आहियां, त पोइ छा मां मूंखे वेसो ई कोन्हे? मसदा त मां चवां नथो, छा बा मां चवां नथो, चवण बि शइ आहे हुजण बि शइ आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब खे इरशाद थो फरमाए, मुंहिंजा महबूब तूं फरमाए कुल ला अक़ूलु लकुम, मां चवां कोन थो, लफ़्ज़ मां अक़ूलु लकुम, मां चवां कोन थो, कुल ला अक़ूलु लकुम इंदी ख़ज़ाइनुल्लाह वला आलमुल ग़ैब वला अक़ूलु लकुम इन्नी मलकुल। इते जेका नफ़िया सां कौल जी आहे, नबी चवे थो मां चवां त कोन थो, पर इल्मु त आहे आलिमुल ग़ैब। दा हिकिड़ी आयत तो आंदी आहे, वरी मां बि थो ॿुधायां, अल्लाह से फरमाईंदो आलिमुल ग़ैब फला युज़हिरु अला ग़ैबिही अहदन इल्ला मन इर्तदा मिर रसूल। अल्लाह ताला फरमाईंदो आहे मुंहिंजा नबी पाक मां थो चवां मां रब आलिमुल ग़ैब आहियां, पंहिंजे ग़ैब ते कंहिं खे वाक़िफ़ कंहिं खे वाक़िफ़ कोन कंदो आहियां, पर इल्ला मन इर्तदा मिर रसूल, जंहिं रसूल ते राज़ी थींदो आहे तंहिंखे ग़ैब ॾेई छॾींदो आहियां। मूंखे थो चवे कुल्ला अक़ूल जो जवाबु ॾे, मां वरी थो चवां इल्ला मन इर्तदा जो तूं जवाबु ॾे। अरे यहूदन वारो कम न कयो जो तो मिनू न बादल किताब तकफरू न बिबाद। यहूदी भी ये कंदा हा, के आयतूं मञींदा हा पंहिंजे फ़ाइदे वारियूं, वरी के जेके गिची में पवंदियूं हन त कोन मञींदा हा। इन वहाबिन जो बि साॻियो यहूदन वारो टोलो अथव, उहे आयतूं ॻोल्हे कढंदा जंहिंमें चवनि त नबी खे ग़ैब जी ख़बर कान्हे का, ऐं हालांकि सॼो क़ुरान भरियो पियो। अल्लाह ताला फरमाईंदो आहे ज़ालिक मिन अंबाइल ग़ैब नूहीहि इलैका, ओ मुंहिंजा महबूब सभु ग़ैब जूं ॻाल्हियूं जेके मां रब करीम तोॾे वही करे छॾियूं आहिनि। इहो क़ुरान आहे अल्लमक मा लम तकुल तअलम व कान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। ये चौथी आयत आहे। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा हबीब अल्लमक मा लम तकुन तअलम, जो कुझु तूं अॻे कोन ॼाणंदे हे मां रब तोखे सभु कुझु पढ़ाए छॾियो आहे। वरी पंजी आयत ॿुधो, अल्लाह ताला फरमाईंदो आहे वमा हुआ अलल ग़ैब बिदनीन, मुंहिंजो अहिड़ो त सुहिणो सखी नबी आहे जो ग़ैब जे बारे में बख़ीली कंदो ई कोन्हे को। मुहम्मद करीम उहे ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदो आहे जंहिंजो मां हुनखे हुकुम फरमाए छॾियो आहे। मां त तॾहिं चयो त कुए वारी हरीडर ते रुगो पासारी कोन थींदे, मुंहिंजा सोना अच तोखे मां ख़ुदा जे क़ुरान मां साबित करे ॾेखारियां त मुहम्मद मीर खे ख़ुदा ग़ैब जो इल्मु ॾिनो। अड़े तूं त रसूलुल्लाह जी तो ॻाल्हि करे, पर वलियन खे ख़ुदा इल्मु ॾींदो आहे। पीर साईं कोट धणी जो मुरीद आहे, थर मां थो अचे। दोस्तो अज़ीज़ो, थरी फ़क़ीरा पंध जमात अॻे ईंदी हुई। मुंहिंजा दा राजपूताना जोधपुर जैसलमेर जे थर जे इलाइक़े में बर में हिकिड़ी दुहरी पई आहे। फ़क़ीर आबिद हो, चई खणा, वरी चई न पराई शइ आहे न खणा। पीर साईं खां मसइलो पुछंदुसि त खणणु जाइज़ आहे या न, पर बड़ा मुखों पोइ ॿियो को खणी वञे त महिल छा कई जो हिकिड़ो पुराणो को छेड़ो ॻोल्हे उनजे मथां ॾेई निशान करे पीर साईं इजाज़त ॾिनी त खणंदो सांस, न त खॾ में वञी पई। उहा थर में काथे जोधपुर जे सरमीर उते छॾे दरगाह ते आयो आहे। 8 ॾिहाड़ा रही कोट धणी रहमतुल्लाह अलैह शाह मर्दा शाह अवल खां मोकिलाए हाणे जॾहिं वञे पियो, अर्ज़ु कई क़िबला हिकिड़ो मसइलो ॿुधायो। आबाद चओ।
कि भला जे कॾहिं का सोन जहिड़ी शइ हुजे, गह जहिड़ी शइ हुजे, थर बर में लभे, मालिक बि कोन हुजे, भला उहा खणणु जाइज़ आहे या न? पीर से कोटड़ी चवनि था बा खणणु त जाइज़ कान्हे, पर उन ते छेड़ो रखणु बि जाइज़ कोन्हे। छा फरमायूं? खणणु त जाइज़ बचा कोन्हे, पर पराई शइ खे लिकाए छेड़ो रखण बि जाइज़ कोन्हे। अड़े तूं थो चए नबी करीम खे ख़बर कान्हे? नबी करीम जे ग़ुलामनि खे बि ख़बर आहे। पीरान पीर खे मञींदा हुया न? अब्दुल कादिर जीलानी, गौस समदानी, कुतुब रब्बानी, मुहियुद्दीन, मुंहिंजा अदा जंहिं दीन खे जहिड़ो कयो, जंहिं बुढ़ा बेड़ा तारे ॾेखारिया, वो फरमाइंदो आहे नज़र तो इला बिलादिल्लाह जमअन। अब्दुल कादिर जीलानी कुरान पढ़ियल हो या न? ॻाल्हायो बाबा, कुरान जी ख़बर हुयसि न आया न? कुल्ला अक़ूलु लकुम इंदी ख़ज़ाइनुल्लाह जी आयत जी ख़बर हुयसि या न? माना जी ख़बर हुयसि या न? वो छो थो चवे नज़र तो इला बिलादिल्लाह जमअन का खरदिलतिल अला हुक्म इत्तिसाली। गौसल आज़म फरमाईंदो आहे अल्लाह पाक मूंखे एतिरो इल्मु ॾिनो आहे, सारी रूह ज़मीन मुंहिंजे अखियुनि जे आॾो आहे, ईअं अखियुनि जे आॾो आहे जीअं त्रीअ जे मथां राईअ जो दाणो पियो हूंदो आहे। राईअ जो दाणो अखियुनि जे आॾो त ॻुझो न आहे। गौसल आज़म फरमाए थो अल्लाह जे फज़ल सां रूह ज़मीन मुंहिंजे अखियुनि जे आॾो आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात ख़ुदि फरमाइनि था ऊती तो इल्मल अव्वलीन वल आख़िरीन। रब करीम जी ज़ात बाबरकात मां मुहम्मद करीम खे अॻियनि पोयनि सभिनी जो इल्मु ॾेई छॾियो आहे। यार असांजो नबी त ॼाणे थो, चओ अल्हम्दुलिल्लाह। ही था चवनि नबी नथो ॼाणे, हिननि जो को ॿियो हूंदो मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी जहिड़ो, उहो न ॼाणंदो हूंदो। यार असांजो नबी ॼाणंदो आहे। चओ असांजो नबी, सभु को पंहिंजे नबी जी ॻाल्हि करे, तव्हांजो नबी भली न ॼाणे असांजो ॼाणंदो आहे। तव्हां जेको अतरादू ठाहियो आहे सो न ॼाणंदो हुजे, तव्हांजो असांजे नबी सां वास्तो ई कोन्हे। ऐं असांखे चवंदा बि त तव्हां वारे नबी खे ख़बर हुजे, हा तव्हां वारे नबी खे, माना हो मञनि था असांजो कोन्हे, तुसां ॾाहे असां ॾा कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह मिसरवा वारा चओ असांजो आहे, तव्हांजो आहे न सही। असांजो नबी त ॼाणे थो। मां तोखे हदीस ॿुधायां, मुंहिंजे आका फरमायो आहे त मूंखे ख़ुदा जो कसम आहे, क़यामत जे ॾींहं ताईं जेतिरा बि मूं ते ईमान आणे कलमो भरे मुस्लमान थींदा, तंहिंजे नालनि शक्लनि पीउ जे नालनि खां मां मोहम्मद वाक़िफ़ आहियां। पर रुगो ॼाणण वारनि खे न पल फरमाईंदा, जेके बेईमान मुनाफ़िक़ थींदा न मञींदा, तन खे बि पीउ सूधो ॼाणा थो। उन्हनि जे बि नालनि जी ख़बर आहे, पीढ़ीअ जी ख़बर आहे। मां मुहम्मद करीम खे ख़ुदा इल्मु अता कयो आहे। दुरूद बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े धणी, चओ सुभान अल्लाह। अब्दुर्रहीम खे त कूड़ो चओ भली, पर मोहम्मद राशिद त कूड़ो कोन्हे। लाड़ जे सफ़र ते वियो आहे, चओ सुभान अल्लाह। उते हिकिड़ो वहाबी रहंदो हो, इहे शुरू खां हलंदा था अचनि। पीर सईद सरदार जन अची तो लंघिया, मुला खे ख़बर पई त पीर सईद अचे थो, उत्तर खां हिते अची लाड़ में मुरीद थो करे, बिदअत थो माण्हुनि खे सेखारे, शिरक थो सेखारे। इन पीर खे मां भुलायां, जे हे हमराव घरों पटको ॿधी निकितो त मुफ़्ती खे थो भुलायां। अरे तव्हां वारा वॾा ई पटका छॾे, तूं छा कंदे बा? हे वध में वधि नाज़ कंदा आहिनि अब्दुल्ला शाह ते। अब्दुल्ला शाह खे चओ त मोटो किताब त खणी वञे, के 60 मैल ते भरी छॾे वियो, पटकी बि छॾे वियो, किताब बि छॾे आ, जेका अञा ताईं संभाले संभाले कक थियो हा माता जी। हिन जा मौलवी नथा ॻाल्हाइनि, जाहिल छा ॻाल्हाईंदा। दोस्तो अज़ीज़ो, पीर सईद रोज़े धणी बादशाह 3 मैल ॻोठ खां परे आहे, मौलवीअ जे मदरसे जे भर मां रस्तो आहे। मौलवी चओ त पीर खे भुलायां। तालिबनि खे चया, बा तालिब की उस्ताद? अबा मां तव्हांजो उस्ताद आहियां। हा साईं। यार चवणु त मुंहिंजो मञो। उस्ताद कहिड़ो चवणु तुंहिंजो मञूं? पीर थो अचे, उत्तर जो पीर आहे, बिदअती आहे, नऊज़ बिल्लाह, हेड़ो आहे तेड़ो आहे। अॼु हिनखे भुलायूं था। साईं कीअं भुलाईंदे? हिकिड़े छोकिरे खे था खट ते सुम्हारियऊं,
रिली विछाए मथों था अजरक विझूं पीर ईंदो चवंदासीं साईं जनाज़ो त पढ़ियूं वञूं तव्हां आया हो पोइ जंहिंमहिल पीर जनाज़ो पढ़ाए छोकिरो टप ॾेई उथी टह कजे त पीर लॼी थी पवंदो त जहिड़े जी बि ख़बर कान्हे सघा शैतान जॾहिं न कंहिंजे गिची में पवंदो आहे त पोइ इहे कम कराईंदो आहे घर खुदा ख्वाहद के पर्दा कस दर्द मैल शंदर तान ए पाका को न दे अल्लाह जॾहिं कंहिंजो पर्दो खोलींदो आहे अल्लाह कॾहिं कंहिंखे उघाड़ो कंदो आहे त पोइ उघाड़ो वलियनि जी गिला कंदो आहे छा कंदो आहे दा वलियनि जी जेको उघाड़ो थिए न उहो वलियनि जी गिला करे शागिर्दनि चयो उस्ताद असांजो जो पीर ॾिठल कोन्हे पर ॿुधूं था त सैयद आहे सोणे हुसैन जी औलाद आहे कंहिंजी औलाद आहे हुसैन जी औलाद आहे उस्ताद असांखे लॼ थी थिए हुसैन जी औलाद खे असां लॼी कयूं क़यामत में रसूलुल्लाह जहिड़ो कंधु कहिड़ो खणंदासीं अरे शागिर्दनि खे लॼ थी त चवनि पिया हुसैन जे बचड़े खे लॼी कोन कंदासीं हिननि जो मुला छितो थियो आहे नांग खाधो अथसि चवंदो थो त इमाम हसन हुसैन सैयद न आहिनि अहिड़ी त ख़ुदा फिटकार कई अथसि जो को कराची खां पेशावर ताईं सभु को थो चए नी वहाबियत लानत लानतुल्लाह अलैकुम दुश्मनाने अहल बैत जाथे वन ताथे लानत पई पए बड़ा अहल बैत जेकॾहिं अली बि न आहे हसन बि न आहे हुसैन बि न आहे बाक़ी तोरा लुंडू मुस्लमान थी पवंदा उहे अहल बैत थी पवंदा अहिड़ा त बुछड़ा थिया आहिनि जो हाणे लाहे पाए बीठा त इमाम हसन हुसैन बि अहल बैत न आहिनि ॿुधी अथव अलाए ॻाल्हि कान कैसेटूं ॿुधो न मां मतां चओ त अब्दुल रहीम इल्ज़ाम थो हणे उन्हनि जूं कैसेटूं असां वटि आहिनि तव्हांखे असां ॾियूं पढ़ो ॿुधो पाण था चवनि त असां लख रुपयो इनाम ॾींदासीं जेको साबित करे त हसन हुसैन अहल बैत आहे ख़ुदा जो कसम आहे क़ुर शाहिद आहे हसन हुसैन अहल बैत आहिनि आहिनि या न आहिनि तव्हांखे कहिड़ो क़दुरु इमाम हसन जो कहिड़ो इमाम हुसैन जो ख़ारजी आहियो तव्हां त ख़ारजियुनि जो टोलो आहियो तव्हां त अहल बैत जा कातिल हो मुस्लमान थी फाथा हो मुंहिंजा त शागिर्दनि चयो उस्ताद असां रहिया कोन बेअदबी कंदासीं रोज़े धणी ॿुधूं था त सैयद आहे हुसैन जी औलाद आहे उनखे असां लॼी कोन कंदासीं घणा ई दड़का झड़का पर असां छोकिरनि ठुप जवाबु चई ठीकु आहे तव्हां नथा मञो पुट खे चई तूं चोरा सुम्ह हाणे से पुटु काॾे वञे सुम्ही पियो मथां झरक विझी वेही रहिया पीर साईं जी सुवारी पहुची वई चापलूसी करे अॻिते हो साईं बिस्मिल्लाह महिरबानी कर भलारो आहे असांजे मदरसे जो शागिर्द मरी वियो आहे जनाज़ो पढ़ाए पाण घोड़े तां लही पिया जमात खे चऊं जंहिंखे वज़ू न आहे वज़ू कयो मूंखे वज़ू आहे पाण वज़ू सां हुया जमात लही आई मुंहिंजा प्यारा दोस्त मनसूबो ठहियल आहे त निमाज़ पढ़ाए पीर सलाम वराए छोकिरो थी पवंदो पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह छोकिरे जे भर में बि मौलवी ॾे निहारे चवनि था मौलवी इजाज़त आहे निमाज़ पढ़ायां जी हा से पढ़ा अब इजाज़त वठबी आहे न हिकिड़ो दफ़ो इजाज़त काफ़ी आहे पर पाण ॿीहर चयूं मौलवी इजाज़त आहे चई हा साईं वरी टीहर फरमायूं इजाज़त आहे चई हा साईं पाण फरमायूं अल्लाहु अकबर 4 तकबीरूं लॻियूं नमाज़ थी वई सलाम वराइजी वियो मनसूबो त ईअं हो त पीर सलाम वराए छोकिरो टहक ॾेई उथी खड़ो थिए पर न को छोकिरो चुरे न को पुरे पीउ सॾु कयारे उथी पीर खे लॼी कयूं मुंहिंजा अदा छोकिरो चुरे कोन पियो अॻिते वधी वञी अजर कुला अथई रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमायो मौलवी असांखे अॻे ई ख़बर हुई 3 दफ़ा तोखां पुछोसीं मन हयाव अचई हेकर पुछोसीं तोखे हयाव न आयो ॿीहर पुछोसीं हयाव न आई टीहर पुछोसीं हयाव न आई मां तकबीर ई पोइ अॻ में अलाह हिन जो दम कढियो आहे हाणे हाणे कोन थंदुई क़यामत में उथंदी अलाह वारनि खे ख़बर आहे ये अलाह वारनि खे ख़बर आहे त रसूलुल्लाह खे त अॻे ई ख़बर आहे खामखा तूं इल्ज़ाम न हण नबियनि जे मथां तोहमतूं न हण क़ुर सम्झण जी कोशिशि कर तोखे कहिड़ी ख़बर त क़ुर छा हूंदो आहे आलमनि खे ख़बर हूंदी आहे तूं झटको दिमाग़ न हला अदा अलाह जे नबियनि खे ख़बर आहे अलाह जे नबियनि खे ख़बर पोइ उन रसूलुल्लाह ते कलमो भरियो थी ला इलाहा इल्लल्लाह चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह उन प्यारे नबी मां ऐब कढंदे न चओ असांजो नबी शान वारो नबी इस्लाम जो बुनियाद 5 शयुनि जे मथां अञा हिकिड़ी बि कान खुटी आहे 4 त रखियूं आहिनि केसिताईं वेहंदव मानी बि ठरे वधी
हाँ यार दिलेर आयो सलात बुलंद आवाज मूंखे बि मसुर जे वार वार मस त बुल ॾिनो आहे ख़लीफ़ो साहब वीचारो वफ़ात करे वियो ख़लीफ़ो अमानुल्लाह पोइ हुनजे 40 ते आयो हुउसि जलसो 2-2.5 कलाक थियो अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो दफ़ो वरी घुरायो जामे मस्जिद में त तव्हां लाउड ॾेई कमु कोन कयो अॼु शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो मस्जिद बि नई लाउड बि नओं जमायत बि नई अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से इंशाअल्लाह तव्हां असांखे मुंहिंजे महबूब जी मोहब्बत नसीब फरमाए ठला ठिकर न थियो मोहब्बत धारियो पंहिंजे महबूब करीम खे पावर वारो नबी सम्झो मुंहिंजा दोस्त असांजो नबी पावर वारो नबी आहे ताक़त वारो नबी आहे शान वारो नबी आहे ये ऐब उहो कढंदो आहे जंहिंजे दिलि में रोलो हूंदो आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हां असांजे दिलि में रोलो कोन्हे इस्लाम जो बुनियाद 5 शयुनि ते घणनि शयुनि ते अबा पहिरीं शइ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह 2 नंबर में नमाज अल्लाह से इंशाअल्लाह तव्हां असांखे नमाज़ी बणाए आम तरह सां असांजा मुस्लमान नमाज़ न पढ़ंदा आहिनि अदा नमाज़ पढ़ो अदा अलाह नसीब कंदो अरे कलमो नसीब थियो थी पोइ नमाज़ नसीब कंदो तू त वाह गुरु वारो त कोन आहे तू त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह वारो आहे सोने नबी जो उम्मती आहियां प्यारे नबी जो उम्मती आहियां नबी सही फरमाईंदा आहिनि क़यामत जे ॾिहाड़े मां पंहिंजी किरोड़नि में उम्मत सुञाणंदुसि या रसूल अल्लाह कीअं सुञाणंदे पाण फरमाइनि था मुंहिंजी उम्मत परे खां पधरी हूंदी साईं कीअं पधरी हूंदी पाण फरमाइनि था मुंहिंजी उम्मत वुज़ू कंदी आहे मुंहुं धोईंदी आहे ॿाहूं धोईंदी आहे पेर धोईंदी आहे इहे 5 ई उज़वा मुंहिंजे उम्मत जा ईअं चमकंदा जीअं 5 कल्याण घोड़े जा उज़वा चमकंदा आहिनि सरकार फरमाइनि था मुंहिंजी उम्मत सभिनि खां निराली हूंदी जे नमाज़ पढ़ंदे ऐं वुज़ू कंदे त पोइ कमु थींदी जे न पढ़ंदे त पोइ कहिड़ो हाल थींदी नमाज़ पढ़ो नमाज़ी थी ॾेखारियो हे मस्जिदियूं हिन जे लाइ आहिनि त तव्हां नमाज़ पढ़ो रुगो ख़ाली मस्जिद साईं उस्ताद 4 लाख रुपया ख़र्च कया नमाज़ न पढ़ंदो त फ़ाइदो कहिड़ो नमाज़ पढ़ो पाड़े वारा ओड़े वारा नंढा वॾा नौजवान सभु नमाज़ी थी पओ मुंहिंजा दोस्त नमाज़ी थी पओ ॾिसो त तव्हांजूं केतिरियूं ॻणतियूं लहनि केतिरा कर्ज़ लहनि केतिरियूं परेशानियूं दूरि थियनि केतिरियूं बीमारियूं दफ़ो थियनि ख़ुदा जो कसम आहे इन्न सलात तनहा अनिल फहशाए वल मुनकर नमाज़ में उहो पावर आहे जो हर बुराईअ खां तव्हांखे पाक साफ़ बनाए छॾींदी आहे नमाज़ पढ़ी त ॾिस अहिड़ी नमाज़ जी बरकत आहे जो जंहिं नमाज़ पढ़ी उनखे जीअं चांहि जी ॿाड़ लॻंदी आहे नमाज़ी खे अहिड़ी ॿाड़ लॻंदी आहे हुज़ूर सही फरमाइनि था नमाज़ी जॾहिं क़बर में वेंदो मलाइक चवंदा मर रब्बुक व मन नबियुक व मा दीनुक तुंहिंजो नबी कहिड़ो तुंहिंजो दीन कहिड़ो तुंहिंजो रब कहिड़ो नमाज़ी हूंदो त मलाइकनि खे चवंदो दऊनी अनुसल्ली ओ मलाइको छॾियो सुवाल जवाब न कयो थोरो तरसो त मां नमाज़ पढ़ी वठां मलाइक चवंदा मौला अजीब माण्हू आहे असां पुछऊंसि था रब कहिड़ो थी असां पुछऊंसि था नबी कहिड़ो थी असां पुछऊंसि था दीन कहिड़ो थी पर असांखे चवे थो छॾियो त नमाज़ पढ़ा हिन खे मौला छा कयूं अलाह ताला फरमाईंदो जेको बानो क़बर में बि मुंहिंजी नमाज़ खे यादि थो करे त तव्हां क़यामत ताईं पुछाणो माफ़ नमाज़ जी बरकत आहे नमाज़ पढ़ो घणा माण्हू चवंदा नमाज़ नथी अचे अवा सिखो त अचे न सिखंदो किथां ईंदी मां हिकिड़ो सिंधी में किताब लिखियो आहे नमाज़ जे मौज़ूअ ते हिते शागिर्दो असांजो खणी बि आयो आहे नंढड़ो किताब आहे घणा ई चाहिनि ते पैसा विञाया अथव घणा ई ॿियनि पैसनि में मुंहिंजा अदा ख़र्च कयो अथव ही सभु जेतिरा वेठा हो जंहिंजे बि खीसे में पैसो हुजे का वॾी ॻाल्हि कान्हे 25 रुपया कहिड़ी ॻाल्हि आहे वठो हर मसइलो आहे वुज़ूअ जो गुस्ल जो सुन्नतूं वाजिब मुस्तहब नमाज़ ईद जनाज़ो अक़ीक़ो तहज्जुद इशराक अवाबीन वुज़ू जा फ़र्ज़ वाजिब सुन्नतूं गुस्ल जा फ़र्ज़ वाजिब सुन्नतूं ईद नमाज़ हर शइ आहे पढ़ो न पढ़ंदव तव्हांखे किथां ख़बर पवंदी इंशा अल्लाह ताला तव्हां पढ़ंदव तव्हांखे नमाज़ आसान थी पवंदी ॾिसो कीअं तव्हां नमाज़ी बणिजी वञो ये सभु तव्हांजे कम जूं शयूं आहिनि त इस्लाम जो बुनियाद 2 नंबर में आहे नमाज़ छा आहे बाबा 3 नंबर में ज़कात नबी से फरमाइनि था जेको ज़कात ॾींदो अल्लाह ताला हुनजे माल में बरकत विझंदो हेल हेड़ हिकिड़ो आहे त आईंदा साल ॾहुणो थी वेंदो ख़ुदा तबारक व तआला ज़कात में बरकत रखी आहे ज़कात वारे जो माल चोरी कोन थींदो ज़कात वारे जो माल अजायो ज़ाया कोन थींदो ज़कात वारे जे माल में बेबरकती कान थींदी ज़कात वारे जे माल में बाहि कान लॻंदी ज़कात वारे जे माल खे पाणी कोन ॿोड़ींदो मुंहिंजा प्यारा दोस्त अल्लाह पाक जो शान आहे महबूबन करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाईंदा आहिनि जेको ज़कात न ॾींदो
क़यामत जे ॾिहाड़े उहो माल हुनखे ॾंभींदो, हुनखे जलायो वेंदो। ख़ुदा ताला जो फर्ज़ आहे जेके अलाह तौफ़ीक़ अता फरमाई आहे सो ज़कात अदा कंदो रहे। टियों इस्लाम जो रुकन आहे ज़कात। चौथों इस्लाम जो रुकन आहे रमज़ान जा रोज़ा। अलाह से शर नसीब करे चओ आमीन। पंजो इस्लाम जो रुकन जंहिं ते इस्लाम जो बुनियाद आहे सो आहे हज जो महीनो जेको अॼु हले थो। अलाह ताला फरमाए थो वलिल्लाहि अलन्नास हिज्जुल बैत मन इस्तता इलैहि सबीला। जंहिंखे मां अलाह पाक काबतुल्लाह ताईं पहुचण जी तौफ़ीक़ अता कई आहे हज वञी करे। हज मके पाक में थींदो आहे पर जे हज ते न वियो आहे इते रहे थो त तुंहिंजे मथां कुर्बानी वाजिब आहे। कुर्बानी जो महीनो हले थो। हुज़ूर सही फरमाईंदा हल कुर्बानी करण वारो जॾहिं जानवर खे सीर विझंदो आहे उन जानवर जी रत ज़मीन ते कान किरंदी आहे। किरण खां अॻे ख़ुदा ताला कुर्बानी करण वारे जा गुनाह बख़्शे छॾींदो आहे। कुर्बानी जे महीने में लख रुपयो ख़ैरात कर उन में एॾो सवाब कोन्हे जेतिरो कुर्बानी जे जानवर में सवाब आहे। सरकार फरमाइनि था तूं 6 महीना जानवर धारींदो आहे, 2 महीना पालींदो आहे या महीनो वठी अॻु में पालींदो आहे, उनजो गाह बि इबादत में, फेंगड़ियूं बि इबादत में, उनजो ओज बि इबादत में, रस्सी बि इबादत में, खुर बि इबादत में, सिंग बि इबादत में, वार बि इबादत में। जानवर जे लाइ कुर्बानी वारे लाइ जेका बि ख़िदमत कंदी अलाह ताला तुंहिंजे दफ़्तर में सवाब लिखंदो वेंदो। अलाह सही शर तव्हां असांखे इस्लाम जे 5 रुकननि ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, इन्हनि ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह सही शर तव्हांजी बि हाज़िरी क़बूल फरमाए, तव्हांजे सदके मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाए। साईं ख़ान मोहम्मद खे ख़ुदा वधीक बरकत ॾियारे, मसीत सां गॾु वरी मदरसो बि ठाराए। मज़ो तरी थिए न जो हेॾो सारो तव्हांजो शहर आहे जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह को आलिम हुजे, दरगाह शरीफ़ जो मदरसो हुजे, तव्हांजा ओड़े पाड़े जा बचड़ा ॿार क़ुर पढ़ी पिया त बि 2 जहान मोचारा। हाई स्कूल बि तव्हां रखाया, कॉलेज बि तव्हां खोलाया, पर मदरसे लाइ कोन सोचियो। इन बारे में बि सोचो, का वॾी ॻाल्हि कान्हे का, को बार तव्हां ते कोन्हे। ख़ुदा जो कमु पाण ई हलंदो, रुगो हिमत बंदा मदद ख़ुदा। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मदरसो खोले हिकिड़ो आलिम रखी छॾियो, सुबुह शाम तव्हांजे बच्चनि खे क़ुर पढ़ाए। एतिरो थिए जो मरण जे टाइम ते को पुटु सेरांदी वेही यासीन त पढ़ेव। हाणे इजाज़त, अलाह से इंशाअल्लाह तव्हांजा असांजा बेड़ा पार कंदो। वरी हयाती आहे, वरी को यादि कयो त पोइ सभु हाज़िर आहियूं तव्हांजी ख़िदमत में। अलाह सी मुंहिंजो चयो क़बूल फरमाए, अव्हां जो ॿुधो क़बूल फरमाए। हर मुस्लमान खे अलाह ताला शल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या अल्लाह असांजो हिते अचणु क़बूल फरमा, असांजो ॿुधणु ॿुधाइणु क़बूल फरमा, महबूब जी मुहब्बत नसीब फरमा, अंबिया अलैहिस्सलाम जो अदब नसीब फरमा, रसूलुल्लाह जी इताअत ऐं फरमा बरदारी नसीब फरमा। या अल्लाह इस्लाम जे अरकाननि ते रुकननि ते असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमा। मुंहिंजा मौला हिन मस्जिद खे आबाद फरमा, जन मस्जिद आबाद कई आहे तंहिंजा घर आबाद फरमा। या अल्लाह ॻोठ जी जमात, पाड़े जी जमात, परे परे जी जेका बि जमात आई आहे सभिनी जा बेड़ा पार फरमा, सभिनी जो हिते अचणु क़बूल फरमा। सभिनी खे मुंहिंजे आका व मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत नसीब फरमा। इलाहुल आलमीन पंहिंजे हबीब जे सदके बीमारनि खे शफ़ाऊं अता फरमा। या अल्लाह महबूब जे सदके कर्ज़दारनि जा कर्ज़ दूर फरमा। या अल्लाह महबूब जे सदके बे औलादनि खे साल औलाद अता फरमा। मुंहिंजा मौला नबी करीम जे सदके परेशान हालनि जूं परेशानियूं दूर फरमा। या अल्लाह जंहिंजो रिज़्क़ रोज़ी तंग आहे तंहिंजो रिज़्क़ रोज़ी कुशादो फरमा। ऐं मुंहिंजा मौला मदीने जे मीर जी ज़ियारत नसीब करा, बैतुल्लाह शरीफ़ जो हज नसीब फरमा, इस्लाम ऐं क़ुर ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमा।